मदीने वारा गमला है तू जा सारा ओ पंजो इश्क अता करे हेड़ो मुजलन सबई मुझारा। भलारे ॾींहुं 12 रबीउल अव्वल जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुशियुनि भरे मौक़े ते दोस्तनि, अज़ीज़नि, शहरीन ऐं इलाइक़े वासियुनि समेत अहले वतन ऐं अहले इस्लाम खे मुबारकबाद पेश कयां थो। पारा मोहम्मद रमज़ान घनियो, ॻोठ मीर नसरुल्ला ख़ान बिजाराणी, करमपुर। जे तुंहिंजो सायो रहंदो गम दर्द दुनिया जो लहंदो, तुंहिंजी तांग हुजे तन मन खे, ओ तुंहिंजी तांग हुजे तन मन खे, मुझे रूह में रहन ओ तारा, पंहिंजो इश्क अता करे अहिड़ो मुजलन सबई मुझारा।